सारी वलवलो हथ हथ में भर जलो माठ में तूफान ऐसी जिंदगी में। सिंध टीवी जी 16वीं सालगिरह आहे। इन मौक़े ते मां सिंध टीवी जे सॼी मैनेजमेंट ऐं हुनजी पूरी टीम खे दिलि जे गहराइनि सां मुबारकूं ॾियां थो। परदेस में रहंदे वतन जी तमामु घणी यादि ईंदी आहे ऐं जॾहिं सिंध टीवी चैनल खोले ॾिसंदा आहियूं त ईअं महसूसु थींदो आहे ॼणु सिंध में वेठा आहियूं। सिंध टीवी न रुॻो सिंध जो सिंधियुनि में रहे थी पर नॉर्थ अमेरिका ऐं सिंधियुनि में बि पंहिंजो घर करे वई आहे ऐं हू सिंध टीवी अॻियां अॻियां हूंदी आहे। पोइ भली सिंध नॉर्थ अमेरिका में सिंधी लोकल गॾिजाणियूं हुजनि या सिंधियुनि जो सालियानो कन्वेंशन हुजे। मां वरी हिन मौक़े ते सिंध टीवी जे 16वीं सालगिरह जे मौक़े ते दिलि जे गहराइनि सां सॼी सिंध टीवी जे टीम ऐं उन जे इंतिज़ामिया खे मुबारकबाद चवां थो।